सुभान अल्लाह जैजा शान नुज़ूल रखी मुख्तसर अर्ज रखी पंजी जगह वठण दी इजाजत वठंदुस अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए व यौम यअतु ज़ालिमु अला यदैहि व यक़ूलु या लैतनी इत्तखज़्तु मअर रसूल सबीला या वैलता लैतनी लम अत्तखिज़ फुलाना खलीला लक़द अदल्लनी अन ज़िक्रि बाद इज़ जाअनी व कान शैतान लिल इंसान खज़ूला। सुभान अल्लाह। उक़बा उमैया जी पान में घाटी दोस्तिया घाटी यारिया एक बे खा राज जी गाल बे न लिकाइंदा उक़बा शाम मुल्क दे व्यापार जे इरादे सां वेंदो कॾहिं बि मोटंदो नफ़े सां माल खपाए मोटंदो दोस्तो अज़ीज़ो इने पूरे तवज्जो ॾिजां त अरबन जी दावत कंदो रईसन जी दावत कंदो अमीरन जी दावत कंदो हिकिड़े दफ़े नफ़े सां माल खपाए करे जॾहिं मोटी आयो सोचई त सभिनी जी हर साल दावत त कयां थो पियो पर अॼु इन मुसलमाननि जे नबी खे बि दावत ॾियां। सुभान अल्लाह। कुर्बान सोने हबीब जी अज़मत रब पंहिंजे हबीब जो शान बेनिरालो करे छॾियो पूरा दोस्तो ज़ीदो तुरे अर्द में जेके वण इन्हनि खे कलम बनायो वञे उन्हनि जे पतन खे खनो बनायो वञे दरियाउनि समुंदरनि खे मस बनायो वञे लिखण वारा लिखंदा रहनि उहे दुनिया छॾे वेंदा कलम खुटी वेंदा मस ख़तम थी वेंदी पर सोने हबीब जो शान खटण जो ई नाहे ओ तुंहिंजी सहारा सना छा लिखां पन्ना अर्ज़ समा जे तबे तो जिसना आहे घड़ी एडो महबूब शान वारो जो रूमी रहमतुल्लाह अलैहि मसनई में लिखे तो हिकिड़े ॾींहुं अबू जहल हेॾे मुड़े तवज्जो ॾिजां अबू जहल हथ में पत्थरियों खणी नबी सही ॾेथो अचे तवज्जो आहे सभिनी जो सोने हबीब ॾे आयो तो तू नबूवत जी दावा थो करी नबी त फर्श ते बीह करे अर्श जो ॻाल्हियूं ॿुधाईंदो जे सचो आहीं त ॿुधा त मुंहिंजे मुठ में बद थियल छा आहे मदीने वारा सही फरमाइंदा पिया मां ॿुधायां त छा आहे या हथ वारी शइ ॿुधावई त मां केर आहियां हथ मथे सुभान अल्लाह मदीने जो मीर तो फरमाए त मां ॿुधायां त हथ में छा आहे या हथ वारी शइ ॿुधावई त मां केर आहियां हैरान रहिजी वियो चए थो सही हथ वारी शइ कीअं ॻाल्हाईंदी जे ॿुधाए थी त अञा वॾो कमाल मदीने वारा साईं फरमाईंदा पिया गौर सां ॿुधायां मां थो त हथ में छा कई तादाद बे ॾसाए थो वरी उहा पथरियूं उहे शयूं बि तोखे ॿुधाईंदियूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा पिया तुंहिंजे हथ में पथरियूं आहिनि उन्हनि जो तादाद 6 आहे कन सां लॻा ही जो कन सां लॻाईंदो आहे पथरियूं बि ॻाल्हाए करे चवनि थियूं पिया अशहदु अल्लाह
अशहदु अन्ना मुहम्मद रसूलुल्लाह। सुभान अल्लाह। कमाल बारो मदीने जो मीरा तो सजीलो जगरा मुखे मुखे आसरवा बेके देना अमलन दे देना नाज़ मदीने जे मीर जी रहमत पे दर्द जो को इलाज कंदो त इहो मदीने वारो साईं ओ जंग जा जानवर मुस्लिम शरीफ के अंदर रिवायत हजरत बीबी उम्मे सलमा थी रिवायत करे त अल्लाह जा महबूब करे दफे सहरा में व्या आवाज आयो फनादतहु सफिया या रसूल अल्लाह। आवाज आयो या रसूल अल्लाह या रसूल अल्लाह। मदीने वाला सिंह जवाब में फरमाता लबैक जियो जमा हाजिर आया पाना आया निशान सादा सदन वारी जंग जो जानवर हरनिया पर फरमाता बा तोखे केड़ी हाजता छादे करे सद गई मदीने जे मीर जी खिदमत में वा हरनी भी गालाए थी निशाना यो शिकारी सुतो पियो आ मुखे शिकार करे आयो आ कहे धकरे बंद करे छड़ो गई ओ सोना भी वक्त मेहरबानी कर फरमाता केड़ी मेहरबानी रस्ते करे सोना मुखे छोड़ समो चपला इनके परिए तरफ खामो जा बच्चा हो जे मुखे छोड़ी ने मारुदी बच्चन के खीर प्यारे मोटी थी अजा। सुभान अल्लाह। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छोड़े गए उनके छड़े दिनो शिकारी सुजाग थी पवंदो आ चौदा सोना छोड़ के छोड़ी मदीने जा मीर फरमांदा बया मोटी दी जवे तो सोना शिकार छड़े दिनो आ तो कोटो कोने को करो थी खीर धाम के तरफ वापस वरदो कोने को यकीन मोटी दी मदीने वाला से फरमांदा खबरा थोड़ी देर गुजरी हरनी त मोटी आई उन साबत बच्चा पे हरियाया। एक मदीने वाला साईं हरनी जी हाजत के पूरो करे सगथा त तुम साथ बरहबी बते कलमे परवारा गुलाम हो जगना मदीने वाला से उना जा गम दूर करे सगथा त मदीने वाला साईं बजे उम्मत जा बेगम दूर करे सगथा। मेरे बर्बाद बस्ती को बसा दो या रसूल अल्लाह। मेरी कश्ती किनारे पे मेरी कश्ती किनारे पे लगा दो या रसूल अल्लाह। उकबा सोचो त सदई अमीर ने रही सही दावत कया तो हिंद फेर मुसलमान जे नबी जी की दावत कया उन जो पांजो मजहब आ जो पांजो आ लेकिन कबीलो तो सागो आ शहर सागो आ दावत नहीं थो अचा अल्लाह दे महबूब खे दावत ॾिनाई मदीने जा मीर कुर्बान